मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबिया हजरत साद बिन ज़ैद जो नालो आ हबीबल करीम जी दरबार में आयो आया रसूल अल्लाह या हबीब अल्लाह राणा मुझी जीजल अम्मा वफात करे वैया पर अम्मा वसियत कोन कया अम्मा नसीहत न करे सगिया अचानक मौत वाके थियो आ ओ मुझा मदीने वारा मीर हाने एड़ो को अमल बुधा एड़ो को तरीको बुधा जेको अमल मां करा मुझे अम्मा के कब्र में फायदो पहुंचे। मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में चार्ज की या रसूल अल्लाह अम्मा वफात करे वई मां सही मां हुंदी अल्लाह ताला असा के पंहिंजे मां पे जी खिदमत करण जी तौफीक नसीब फरमाए। मदीने वाले साईं जो फरमाना जेका मां पे राजी उनका रब राजी जेका मां पे नाराज उनका रब नाराज भले नमाजी हुजे भले मौलवी हुजे भले पीर साहब हुजे भले केडो भी हुजे हिकड़ो सजदो उन शख्स जो कबूल न थींदो आ जेका मां या बाबो नाराज होंदो। अल्लाह जो नबी आ हजरत सैयदना यूसुफ अला नबीना व अलैहि सलातो वस्सलाम हसीन नबी भाइरन खपायो कोड़न सिकन जिने काफिले वारा खणी हजरत यूसुफ अलैहिस्सलातो सलाम के मिस्र ना रवाना था। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो काफिले वारन जो गुजर हिकड़े एड़े जगह ता चवा जिते हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जे अम्मा हजरत सैयदा राहिला जे कब्र हुए। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम काफिले वारन के फरमान लगा काफिले वारो यार हिन मुकाम में मुझी जीजल अम्मा जी कब्र वरी अचन या नसीब वरी हिता गुजर थिए या न थिए खबर नाए तवा केड़े बाजार में खपाईंदा अल्लाह केड़े मुल्क खणी हलंदा थोड़ी देर ला इजाजत दो तमा जीजल अम्मा जे कब्र जे ज़ियारत करे अचा। काफिले वारन इजाजत ली वन ज़ियारत इजाजत मिली पर मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अज हथ में जंजीरों लगल पैर में जंजीरों लगल हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जडे पंहिंजे जीजल अम्मा जी मज़ार ते आयो आ कब्र ते नजर पया मुझा प्यारा बे इख्तियार अखिन मां रुड़क वही प्या लुकोड़ा वही प्या जीजल मां जी कब्र के मुखातब थी करे चई पाले दुखन लए कई त्यार जी जल ताथे दुखन ले कई त्यार जी जल इनन दुखन दिसण ले इनन सुरन सहण ले दिनई प्यार जी जल दिनई प्यार जी जल पाले दुखन ले कई त्यार जी जलता थे दुखन ले कई त्यार जी जल इनन दुखन दिसण ले इनन सुरन सहण ले दिनई प्यार जी जल दिनई प्यार जी जल पाले दुखन ले कई त्यार जी जल ओ मुझी जी जल मां कदे दुख बर्दाश्त न कंदे हुए कदे कख बर्दाश्त न कंदे हुए कदे मच्छर बर्दाश्त न कंदे हुए ओ मुझे अम्मा जे यूसुफ जो यो हाला हथ में जंजीरो आहिन पेरन में जंजीरो आहिन भाइरन खपाए छड़ियो आ अम्मा केड़े मुल्क खणी वेंदा खपाईंदा हजरत सैयदा राहिला जे कब्र डकण लगिया कब्र में ज़लज़लो आयो आ कब्र मां आवाज आयो मुझा यूसुफ बच्चा पुट मिस्र में पहुंचण तुझो कमा तुझी कीमत के आसमान ते पहुंचाइण मुझे रब करीम जो कम आहे।
मां तुझी दुआ की आया यूसुफ अलैहिस्सलाम मां तुझे ला हथड़ा खणो वेठी आया मां रब के बाडाए रही आया मुझा यूसुफ बचा जिन तोखे खपायो आ ये तुझे दर ते मोटींदा ये सवाली बनजींदा तोखा खैरात घुरंदा अटो घुरंदा अन्न घुरंदा यूसुफ अलैहिस्सलाम मां तुझे दुआ की आया रब पाक तोखे मिस्र जो बादशाह बनाई दो। तारीख गवाह है हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जरे मिस्र जी बाजार में आया तो कायनात जा खजाना खुटी विया पर यूसुफ अलैहिस्सलाम जी केर कीमत न पियो अदा करे सके। वरी जरे साईं जिन के बादशाही मिली साईं जे एक हमराज वजीर अर्ज के सुना तो वह नबी अलैहि सलाम आयो बादशाही से आवाज जो केड़ो ताल्लुक ये बादशाही तोखे किए मिली अल्लाह जे प्यारे नबी हजरत सैयदना यूसुफ अला नबीना व अलैहि सलातो सलाम फरमायो तो ऐ मुझा प्यारा भा यो मु यूसुफ अलैहि सलाम जो कमाल नाहे मुजी जीजल अम्मा जी दुआन जो सदको आ मुझी मां जेका मूंखे दुआ ॾिनी ही त पुट मिस्र में पहुचंदे अल्लाह पाक तुंहिंजी क़ीमत के आसमान सां लॻाईंदो ऐं तोखे अल्लाह सी बादशाही ॾींदो जीजल मां जो सदको आहे। ऐं इहो बि अर्ज़ कंदो हलां त मां ऐं पे उहे मुक़द्दस हस्तियूं आहिनि जिन जे दुआन जी ज़रूरत अल्लाह जे नबियन खे बि हूंदी आहे अल्लाह जे नबियन खे भी मां पे जी दुआ जी जरूरत होंदी आ। हदीस पाक में ई दुआ मदीने वारो मीर मदीने पाक में बिठो आ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मस्जिद नबवी आ जुमे जो खिताब आ मदीने वारे साईं फरमायो ऐ मुझा गुलामो याद रखी चलो जे कदे केर लस बेले में नमाज पढ़ंदो आ हिकड़ी नमाज जो सवाब मिले पंजे गोठ जी जामा मस्जिद में नमाज पढ़ंदो आ 27 नमाजन जो सवाब मिलंदो आ पर मदीने पाक वारी मस्जिद के अल्लाह पाक एडो शान अता फरमायो आ जंहिंमें जे कदे केरे हिकड़ी नमाज पढ़ंदो आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनके 50,000 नमाजन जो सवाब ॾींदो आहे। घणे नमाजन जो 50,000 नमाजन जो सवाब मदीने पाक वारी मस्जिद नबवी में मिलंदो आहे। अल्लाह पाक सभिन के मदीने पाक जी बाअदब ज़ियारत करण की तौफीक अता फरमाए। प्यारा दोस्तों अल्लाह जो हबीब अलैहि सलाम जुम्मे जो खुतबो फरमाए रहा मस्जिद नबवी में पान करीम अलैहि सलातो सलाम हा हिय मिंबर होंदो मिंबर शरीफ सामो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हरी में नाज गुंबद खदरा अल्लाह जे हबीब करीम फरमायो पांजे गुलामन खे अरे मुझा प्यारा गुलामो मां मदीने वारे मीर ते ईमान आण वारो मुसा रुको मुझे रुको सां गॾु रुको करण वारो मुझे सजदे सां गॾु सजदो करण वारो मां मदीने वारे मीर के पंहिंजे सिर बचन जो सरदार समझण वारो ऐ मुझा प्यारा गुलामो बुधी छॾियो अम्मा जो मकाम छाहे बाबे जो मकाम छाहे मुझा प्यारा गुलामो अल्लाह जो कसम मां जो एतिरो शान जे कदे मां मदीने वारो मीर हिन मस्जिद नबवी अंदर नमाज पढ़ंदड़ हो जा जंहिंमें हिकड़ी नमाज जे करे अल्लाह पाक 50,000 नमाजन जो सवाब दे मां हिन मस्जिद में नमाज पढ़ा हिन सामू वारी खिड़कीअ मां मुझे अम्मा आमिना मुखे सॾ करे मोहम्मदा 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 त मुझा प्यारा गुलामो मुखे अल्लाह जो कसम मां नमाज टोड़े छॾिया अम्मा जे सॾण ते हाज़िर थिया। नमाज केर पियो टोड़े नबीन जो सरदार साईं फरमाए तो अब्बा नमाज टोड़े छॾिया अम्मा जे सॾण ते हाज़िर इन मां अंदाज़ो लगा त मां पे जो केतिरो मक़ाम ऐं मर्तबो आहे।
मां पे जो केतरो मकाम मर्तबो आ। वो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातो सलाम जदे मेराज वारी रात मस्जिद नबवी मां मुझे महबूब करीम अलैहिस्सलातो सलाम नफल पढ़ा। जदे मक्के पाक में आया अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुझा प्यारा रब पाक जो हुक्म हो मुझा मुस्तफा अर्श अजीम ते हलिया मा रब तुझो मेजबान आया। मुझा प्यारा दोस्तों जने अल्लाह जो हबीब बुराक ते सवार छुआ बुराक चंद कदम अग्या हलिया सामो मदीने वारे मीर जी नजर जने पंजे घर मुबारक ते पया। मुझा प्यारा बे इख्तियार अखिन मा रुड़क वही प्या जिब्रील अग्या डोड़ी आयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अज त विसाल जी घड़िया अज त रब सा मुलाकात जी घड़िया। ओ मुस्तफा अज रोई रहा आयो मुझे मदीने वारे मीर फरमायो यार जिब्रील अज मुझो घर ते मुझी नजर पया काश अज जे कदे मुझी अमाम ना हुजे हा अज जे कदे मुझो बाबो अब्दुल्ला हुजे हा अज मुझो हेडो शान दिसे हा मुझे पुछा 70,000 मलाइका मुझे अग्या 70,000 मलाइका मुझे साजे पासे 70,000 मलाइका खाबे पासे 70,000 मलाइका। मुझे अम्मा गुरबत जे जमाने में मुखे पालियो हो मुझे मां मजदूरो मेहनतों करे मुखे पालियो हो मुझे अम्मा बुखो उन्यो काटे करे मुझे तरबियत तालीम फरमाए अज मुझी अम्मा आमना हो जे हा हेडो शान दिसी करे जरूर सुबहान अल्लाह चवे हा। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां जी दुआ जी जरूरत मां मदीने वारे साईं के भी आहे। अल्लाह ताला असां सभिनि खे पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हिकिड़ो असहाबी आयो अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह मूं पंहिंजी अम्मा के 9 हज कराया बाद रवात में तो 13 हज कराया पर सोना ओवे हज मु कया पंहिंजे अम्मा के कुल्हे ते विहारे करे मक्के पाक जी गर्मी कंकिरीलो फर्श ऐं मु तवाफ कयो या रसूल अल्लाह हरम पाक एतरो गरम होजे करे गोश्त रखजे तो वो पची करे कबाब बनजी वने। मां पंहिंजी अम्मा के 9 या 13 हज कराया छा भला मां अम्मा जा हक पूरा करे छड़िया। मदीने वारे मीर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए तू त हकन जी गाल करी तू जडे जाओ है तुझी विलादत जे करे जेका तुझी अम्मा के तकलीफ पोती ही उन जे लखवें हिस्से जे मिकदार में भी तो पंजी जीजल अम्मा जो हक अदा न कयो। असां अल्हम्दुलिल्लाह दीनी माहौल में रहूं था कोराड़ा कोराड़ा वडी उम्र जा 50-60 साल जा असां वटि ईंदा आहिनि 50-60 साल उम्र वारी मायूं ईंदियूं आहिनि मौली साहब तावीज़ लिखी दे औलाद नथो मने औलाद ना फरमाना ज़ाल जो चयो मने थो मो जीजल मां जो चवण नथो। अल्लाह तबारक व तआला तवां सां सभिनि खे पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। प्यारा दोस्तों बिलख़ुसूस नौजवान भाइरो ऐं तवां सां मुख़ातिब आहियां ये वक्त जी जरूरत है। अब असां जेकॾहिं निमाज़ी हुजूं असां हाजी हुजूं असां गाज़ी हुजूं माउ पीउ जी फरमा बरदारी न करियूं तो असांजी निमाज़ूं कहिड़े कम जूं तोखे सोचण खपे अज तुझी मां अज तुझो बाबो वने तो तावीज़ कराण तुझे ला अज असांजो नौजवान बाहर खुश होंदो आ घर में ईंदो त साहब जो मुंड हाफ थी वेंदो भेण ते कावड़ बाबे ते कावड़ मां ते कावड़ इन का वधी कड़ी बदबख्ती चई। अल्लाह पाक असां सभिनि खे हिदायत नसीब फरमाए।
मोकड़ी किताब में हिकायत पढ़ी तो हिकिड़े शख्स शादी कई, उन जो पे नंढपण में वफ़ात करे, मां उन जी तरबियत तालीम करे, धिका खाई मजदूरी मेहनतू करे, उन बच्चे के जड़े जवान कयो, उन जी शादी कई। शादी का बाद 3 महीनन का बाद घर में झगड़ो हलियो। माई चयोसि तो तुंहिंजी मां सां गॾु आउं रही न सघंदी, घर जुदा ठाहे दे तुंहिंजी मां खे, न त पां वञा थी माइटनि में। वीचारो माई जो मुरीद हो डिॼी वियो माई खां, पासे में घर ठाहे ॾिनई, 9 सगोरी 2 महीनो या 15 ॾींहं मानी पचाई, वरी पंहिंजे मुड़ुस खे अची तुंहिंजी माणे जी मानी मूंखां कोन पचंदी, या तो तू मां तुंहिंजी मां खे मानी पचाए दे या होटल तां मानी घुराए दे। यो शरीफ सगोरो वियो बाजार मां राशन वठी, अटे जी अध बोरी वठी अची मां खे ॾिनी, अम्मा हाणे पंहिंजी मानी तो पाण पचाए। यो सिलसिलो हलियो अज़ीज़ा ने मोहतरम। वरी कुछ टाइम खां बाद में उन माई चयो तुंहिंजी मां जेका ई घर जे पासे में थी, इन जी चिक चिक बंद कोनी थी, चइबो छा करे, अची इनखे ॿाहिरि करा वठी छॾे। उन बदबख्त खे ख़बर कोन हुई त आउं पंहिंजी जन्नत खे धिकारे रहियो आहियां। वो वठी हिकिड़े बयाबान रण बरपट में पंहिंजी मां खे छॾे उते राशन ॾी मोटी आई। 2-3 ॾींहंनि खां माई चयोसि त हाणे तूं तुंहिंजी मां खे मार, उन जी दिलि कढी अच मूंखे ॾे त तुंहिंजो घर वसायां, न त आउं माइटनि में थी वञा। उन जे मथां एतिरो शैतान सवार थियो, पहिरीं ॾींहुं मां खे छॾे आयो, 3 ॾींहंनि खां बाद वियो छुरो खणी वियो। कोराड़ी मां जो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो पंहिंजे बच्चे के परे खाईंदल ॾिठईं आ, कमज़ोर आ, पोड़िया, उथी भी न पी सके, पर हथ मथे खणी दुआ पे घुरे मुंहिंजा बच्चा। 3 ॾींहं थी विया तुंहिंजो मूं दीदार न कयो आ, तोखे न ॾिठो आ, पुट निंड नथी अचे, आराम नाहे, बच्चा तुंहिंजे ज़ियारत ला तोखे ॾिसण जे लाइ सिकी रही आहियां। मुंहिंजा प्यारा दोस्तो इहो बदबख्त जो आयो आ, हीअं साम्हूं झुकियो आ, मां समझो त शायद मुंहिंजे पेरनि तो पवे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जी जल मां कंध हेठि कयो आ, हिन बदबख्त पुठियां पंहिंजी मां खे छुरो हयो आ। जी जल मां तड़पी तड़पी मुंहिंजा प्यारा दम हुन जो परवाज़ थियो आ। जॾहिं मां जो सीनो चीरे करे मुंहिंजा प्यारा दोस्तो मां जे दिल कढी हथ में खई आ, हाणे घर जे तरफ़ वञी रहियो आ, त वञी घर वारी खे मां पंहिंजे मां जी दिल ॾेखारियां त अम्मा के मारे करे उन जी दिल कढी खणी आयो आहियां। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो हलंदे हीअं थाबो आयो आ, वञी मों भर किरियो आ, त उन मां जे दिल मां आवाज़ निकतो, मुंहिंजा बच्चा रब पाक तोखे धिकन खां बचाए। पुट तोणे तू मूंखे मारे वञे पियो, मुंहिंजी दिल कढी वञे पियो, पर मां तुंहिंजी मां तुंहिंजी दुआगी आहियां, अल्लाह पाक तोखे धिकन खां बचाए। मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं मां जी दिल मां इहो आवाज़ ॿुधई आ, उन जो दिमाग़ पोइ ठिकाणे ते आयो। अल्लाह हीअ त मां पंहिंजी जन्नत खे तबाह बर्बाद कयो आ, जन्म जो हक़दार बनायो आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो पोइ तारीख़ गवाह आहे, उन शख्स जे घर वारे बि छॾे वई धिका खाईंदो रहियो आ। मुंहिंजा प्यारा मिल्कत तबाह थी वई, मुंहिंजा प्यारा रस्तनि ते अची वियो आ। माण्हू पुछंदा हा तोखे छा थियो आ, चवण लॻो अदा जॾहिं खां मुंहिंजी अम्मा रुठी आ, रब बि मूंखां मोह मोड़े छॾियो आहे। अल्लाह ताला असांखे मां पंहिंजो अदब नसीब फरमाए। हज़रत ख्वाजा बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह साईं जे दरबार में हिकिड़ो शख्स आयो, अर्ज़ कई सुणा
जेके भी अल्लाह जा वली आहिन उन्हनि खे जेका विलायत मिली आ बड़ी मुश्किलात खां बाद में उनके मिली आ। पर तवां के त जवानी में अल्लाह रब्बुल आलमीन सुल्तान अल औलिया बनायो। यो केड़े अमल जे करे, केड़ा तवां चिला कचा, केड़ा तवां वजीफा कया, तो पान फरमा लगा यो बा यजीद बुस्तामी जो कमाल नाहे मुझी जीजल अम्मा जी दुआन जो सदको। साईं इयो वरी किया पान फरमा लगा इशा जी नमाज पढ़ी घर आयो आया, मुझे अम्मा के बुखार हो शिद्दत बुखार हुए, मां जो घर आयस मां मुखे चयो बा यजीद बच्चा मुखे पानी प्यार। साईं फरमाता पानी जो कटोरो भरे करे अम्मा जे मथा आयो आहियां, ॾिठम त मुझे अम्मा जे अख लगे वया, अम्मा सुमी पया। दिल में सोचम सजो डी अम्मा जो बुखार में गुजरो आ, हींअर आराम थियो आ, भल मुझी अम्मा सुमे मां पानी खणी बीही तोरा। पान फरमा लगा पानी खणी बीठो आहियां, मुझे अम्मा भी सुतिया एड़ी आराम सां सुतिया जो अख न खुलिया, हता के जडे फजर जी अजान आया, फजर जी बांग आया, अम्मा अख खोलिया मुखे बिठल ॾिसी करे फरमान लगे बा यजीद बच्चा तू हिते छा करे रहियो आहे। अम्मा इशा जी नमाज ते तो पानी घुरियो हो, वो पानी खणी बीठो आया त मुझे अम्मा के मां पानी प्यारा। पान फरमानता मुझी मां मुखा पानी न वरतो आ, खट ते वेही करे पंजे मथे ता चादर लाहे करे सफेद वारन के बिखेरे करे अल्लाह जी दरबार में मुझे अम्मा दुआ घुरी, मुझा मौला मुझो बा यजीद बचड़ो इशा का वठे फजर ताई मां जी रजा जे ला बैठो आ, मुझा मौला मुझे बच्चे के ओए मकाम नसीब फरमा जेके तो पंजे वडन वलियन के नसीब कया आहिल। साईं फरमानता मुझी अम्मा मुखे दुआ दिनी, बी रातों सुतो आया तो मुखे नबीन जे सरदार जी ज़ियारत नसीब थी, मदनी ताजदार जी ज़ियारत नसीब थी। अल्लाह पाक तवां असां के ज़ियारत नसीब फरमाए। जो आशिक आ मदीने वारे जो उनके ज़ियारत दीदार जरूर थींदो, हाँ वो खुश नसीब मुखे बुधायो वियो त जे मरहूम जो प्रोग्राम आ उन भी पूरी जिंदगी रसूलुल्लाह जी सना खानी की मौलूद पढ़ंदो हो, गजल पढ़ंदो हो। मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे सना खान के थोड़ी विसारी, महबूब कयामत जे ॾियारे भी पंजे सना खानन के इज्जत जा ताज इज्जत जो चादरू नसीब फरमाई। वडा खुश नसीब वे मानू आहिन जिनके अल्लाह रब्बुल आलमीन मदीने वारे साईं जो सनागर बनाई। मदीने वारे साईं जो सनागर थियन यकीनन ये खुश नसीबी है। प्यारा दोस्तों मां अर्ज करे रहियो होस तो हजरत ख्वाजा बा यजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो मां बी रात सुतो आहियां, मुके ख्वाब में मदीने वारे साईं जो दीदार नसीब थी। असांजी सिंध जो हिकिड़ो मशहूर बुजुर्ग थी गुजरिया मखदूम अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह ताला अलैह, वो एडो आशिक रसूल हो जो पान रोजानो संदन आदत होंदी ही जेसते 10,000 मरतबा दुरूद शरीफ न पढ़ंदा हा तेसते आराम न कंदा। हिकड़ी रात साईं दुरूद पढ़ी सुतो आ तो रसूलुल्लाह जो दीदार थियो, पर ॾिसे त हीअं शाही दस्तरखान लॻो पियो आ, मेहमान वेठा आहिनि, अल्लाह जे हबीब जे दस्तरखान ते मेहमानी खाई रहिया। अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह शायर हो, ख्वाब में शायरी कया मुझा प्यारा दोस्तों हबीबन जो दस्तरखान ॾिसी चए तो तुंहिंजो हुस्न हबीब अजीब ॾिसी हैरान हज़ारे मान रुगो कई मस्त थिया मजज़ूब बन्या मस्तान हज़ारे मान रुगो तुझे शाही दस्तर खान मथे में मान हज़ारे मान रुगो
कया कया नाज मजीद मुरीद कया रे नाने दीद खरीद कया सुल्तान हजारे मानर गो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, उलमाए सुन्नत। प्यारा दोस्तों, ये अध शेर जो पढ़िया तेसी अख खुली हुई, अख खुली रोई दिनया खिन मां लुड़क वहन लगा। मुझा प्यारा साईं जी शहजादी न्याणिया बिठिया पुछण लगी अब्बा तोके छा थियो आ? निंड मां रोईंदो उछो आहीं बाबा तोके कड़ी तकलीफ आ? अल्लाह मां हमायूनी मुझा प्यारा दोस्तो पंजी न्याणी के फरमा लगा जिन नूर दिठो आ निकाब मझा से किया नरो उठी ख्वाब मझा जिन नूर दिठो निकाब मझा से किया नरवल उठी ख्वाब मझा वठी दरस बिराजे बाब मझा दरबान हजारे मानर गो। इयो अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह जिक्र नक्तो तो कंदो है। असांजी जो को सिंध में वहाबियत जो बुनियाद जो रखियो हो वो ओबैदुल्ला सिंधी रखियो। उनका पेरी असांजी सिंध में को वहाबी कोन पो ओबैदुल्ला सिंधी जो मुनाज़रो थियो अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह सा। मौजू छा हो तो अल्लाह जो हबीब हाजिर नाजिर आहे या न। ओबैदुल्ला सिंधी अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह मुनाज़री जी जेका जाए मुकर्रर थी ओबैदुल्ला सिंधी जो मदरसो थियो। आऊं पाण हिते ईंदुसि मुझा प्यारा दुश्मन चैलेंज कयो आ मुखालिफ चैलेंज कयो आ हिता मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ओबैदुल्ला सिंधी जा हजार माण्हू आया हेडा हिकड़ो अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी निकतो आ। मुझा प्यारा दोस्तों को साथी गड ना है को चौकीदार को गार्ड गड ना है दुश्मन जे तडे लंघे हली आयो आ। मुझा प्यारा मुनाज़रो शुरू थियो आ दलील पुछा दलील हल्या सवाल पुछा सवालात हल्या मुझा प्यारा साईं जवाब दींदा रहा डी बे जुमे जो आ हता के मुझा प्यारा जुमे जी नमाज गुजरी वैया ओ जडे असर नमाज जी अजान आया विची वारी नमाज जी मांग आया ओबैदुल्ला सिंधी चवण लगो ओ मौलवी साहब तवा हाजिर नाजिर जे मसले में लगा पिया हो अवा त अल्लाह जो फर्ज नमाज भी न पढ़िया। साईं फरमा लगा ओबैदुल्ला सिंधी नमाज त तो कोन पढ़िया असा त नमाज सिर्फ पढ़ी ना है बल्कि जमात के पढ़ाई आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौलवी साहब हिते मूंसां गॾु वेठो हिकिड़ो मिंट भी तू न उथियो चवे पे पो नमाज सिर्फ पढ़ी ना पढ़ाई। साईं फरमा लगा मुझे मथा तो एतबार न कंदे मुझे मथा तो के भरवसो न थींदो। ओबैदुल्ला पंजा शागिर्द घुरा पंजा रफीक घुरा पंजा मुरीद घुरा उन्हनि का पुछ अज तुंहिंजी मस्जिद में जुमे जो तकरीर के कई हुई जुमे जो खुतबो के पढ़ियो हो जुमे जी नमाज के पढ़ाई हुई। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जडे ओबैदुल्ला सिंधी पंजे शागिर्दन का पुछो आ दियो खबर आज जुमे जी नमाज के पढ़ाई आ जुमे जो वाइज के कयो आ जुमे जो खुतबो के पढ़ियो आ सबई चवन लगा उस्ताद अज जुमे जी नमाज खुतबो त अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी वारे पढ़ायो आहे। जडे उनके संदस शागिर्द ने इए चयो
अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो उबैदुल्लाह अरे मां नबी नाया मां मुरसल नाया मां असाबे नाया मां त मदीने वारे मीर जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जे गुलामन जो भी गुलाम आया बेटा ऐसे फरमाए दुआ जे भाई जोगी थिया त कर हाल फकीरी कावड़ पंहिंजे कल्ब जे तो पानी वांगर पे जे विख विख मिलन गारियों तब चमंदो अच जाजी संदो सामिन थी त लहरन लोडो हणे फरमा तो जे भाई जोगी थिया त कर नफ्स के कतलाम गोला तिन गोलन जो तिन जो भी थी गुलाम तनागा तुई जो नाम लेख जे लहो दिल में सै फरमा लगा मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलाम जो भी गुलाम आया ओ उबैदुल्लाह सिंधे तू मुझी हकीकत नथो समझी सके मुझे महबूब मोहम्मद जे हकीकत के छा समझंदे खुदा जो कसम आ अल्लाह जे घर में वही गाल करा पियो मुला मड़ी अची छिता थिया अरे रसूलुल्लाह जी हकीकत के अबू बकर सिद्दीक कौन समझी सकंदो हदीस पाक में इंदो आ एक मर्तबा अल्लाह जो हबीब पंहिंजे घर में हा अम्मा आयशा सिद्दीका आई दरवाजो ठुकाई नबी सी फरमाए मन बिल बाब केरा दरवाजे ते या रसूल अल्लाह आयशा नबी सी फरमाए मन आयशा आयशा केरा या रसूल अल्लाह बिनते अबा बकर या रसूल अल्लाह अबू बकर जी न्याणी तवां के खबर होंदी अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा नबी साईं जी घर वारी आ असा मोमिनन जी मां आहे भला वो केड़ो मानू थी सके तो जो पंहिंजी घरवारी के न सुञाणे अम्मा अर्ज कयो या रसूल अल्लाह आयशा नबी सी फरमाए मन आयशा आयशा केरा या रसूल अल्लाह बिनते अबा बकर या रसूल अल्लाह अबू बकर जी न्याणी पान फरमाए मन अबा बकर अबू बकर केरा ज़ाहिरा जॾहिं अल्लाह जे हबीब एड़ी तरह कलाम कयो तो मां आयशा डिजी मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो डोड़ंदी हजरत अबू बकर सिद्दीक जी दरबार में आई बाबा जान अज मुझे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते का कैफियत तारिया का हाल तारिया अल्लाह जो हबीब मुखे बे नथो सुञाणे आवा के बे नथो सुञाणे हजरत अबू बकर सिद्दीक डोड़ंदो आयो आ मुझे हबीब जे दरबार में आयो आ अबू बकर सलाम अर्ज कयो मुझे महबूब जवाब अता फरमायो सलाम कई नबी से जवाब दिनो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये वेठा हजरत अबू बकर सिद्दीक बीठो हथ बदे अर्ज के राणा थोड़ी देर पेरी अवां जी तबियत मुबारक ते का हाल तारी ही का कैफियत तारी ही जो तमा मुखे भी नथे सुञातो मुझी न्याणी आयशा के भी नथे सुञातो तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अबू बकर मुझी जिंदगी में एड़ा भी लम्हात ईंदा आहिनि जो मां बराए रास्त पंहिंजे रब सां महव कलाम होंदो आहियां ऐं बराए रास्त अल्लाह ताला सां कलाम कंदो आहियां ऐं उन वक्त में मां मुस्तफा के पंहिंजी ज़ात जी भी ख़बर न हूंदी आहे त मां छा आहियां जने अल्लाह जे हबीब ये गाल कई अबू बकर सिद्दीक को थी भी रहियो अल्लाह अकबर जे ज़रब हणी मुझा प्यारा खुशी कया
मदीने जो साईं वेठल हो पान करीम भी उथी भी रहा हजरत अबू बकर सिद्दीक के अल्लाह जे हबीब या बाका झले करे पंजे सीने जे करीब कयो आ अबू बकर जो सीनू जदे मुझे मदीने वारे मीर जे सीने सा मिलियो आ मुझा प्यारा पेवस्त जदे थियो आ त मुझे हबीब फरमायो अबू बकर प्यारा मुझे सीने जा तमाम उलूम मां तो अबू बकर सिद्दीक जे सीने में पलटाए छड़िया आहिन सब इल्म तोखे ॾेई छॾिया पर अबू बकर हिकड़ी ॻाल्हि यादि रख कॾहिं इहो न सोच त मूंखे हाणे अल्लाह जे हबीब जो इल्म मिलियो आहे ऐं रसूलुल्लाह जी हकीकत के समझण जी कोशिश करे ॾिसां अल्लाह जो हबीब केरा पाण फरमाए या अबा बकर लम यारफनी हकीकती गैर रब्बी औ कमा क़ाल अलैहि सलातो व सलाम मुझे मदीने वारे मीर फरमाए अबू बकर मां मुस्तफा जी हकीकत के अल्लाह का सवा को बियो सुञाणे ही नथो समझी नथो सके वो मेराज वारी रात जने अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नती लिबास पाता जन्नती दस्तार बधी जन्नती नालेन पाती अगे हसीन हा अगे ही महजबी हा जंहिंजी नजर पौंदी ही ॾिसी करे चवंदो मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो मुझो नबिया केॾो प्यारो वदुहा जे चेहरे वारो सारा केर करे सघंदो तोड़े जग सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो नाए शान खुटण वारो वदुहा जे चेहरे वारो कम महशर में माओ प्यो न ईंदा हिक नेकी अखां मोह मोड़ींदा उन ॾींहुं बि कम अचण वारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो पाण जहिड़ो तूं उनखे चवीं थो नूर करे तूं कोन मञी थो पाण जहिड़ो तूं उनखे चवीं थो नूर करे तूं कोन मञी थो जंहिंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो जंहिंजा टुकर खाए जग सारो वदुहा जे चेहरे वारो सुभान अल्लाह सहाबी ॾिसंदा हा सुभान अल्लाह अल्लाह पाक असांखे केॾो महबूब नबी अता फरमायो असहाबन जो त इहो अक़ीदो खुदा जो कसम आहे 1,24,000 नबी पाक जा सहाबी हा पर के नंढे का नंढे असहाबी भी पूरी जिंदगी में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इए न चयो त या रसूल अल्लाह तू असा जड़ो या असा तवा जड़ो पूरी जिंदगी के मौके के महलत कदे भी न हुजूर फरमाइयो को मिसली तमाम केरा मुझे मिसल असाबन अर्ज के या रसूल अल्लाह असा जा मां पे तवा ता कुर्बान असहाबतन जो अकीदो इहो हुंदो हो फिदाक अब्बुना व उम्मुना या रसूल अल्लाह असा जी मां भी तोते कुर्बान असा जो बाबो भी तोते कुर्बान मेराज वारी रात मकाम भी आए न सही दुनिया में जेके भी हजरात अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम आया हर नबी के अल्लाह ताला मेराज करायो पर तुझे मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मेराज सभी नबी जे मेराज का मुमताज अरफ व आला आहे सोचण जी गाला किथे मक्को किथे मदीनो किथे अर्श अजीम किथे ला मकान मैसर चोंदो आ किथे मुल्क मदनी जो
किथे ला मकान आ उते जल्दा पहुंचण मुहिंजे मोहम्मद जो शान आ ओ किथे मुल्क मदनीअ जो किथे ला मकान आ उते जल्दा पहुंचण मुहिंजे मोहम्मद जो शान आ ओ किथे मुल्क मदनीअ जो देश बेनूरी वेस बेनूरी जिब्रील पाक बेनूरी जन्य बेनूरी घोट बेनूरी आयो बुराक बेनूरी देश बेनूरी वेस बेनूरी जिब्रील पाक बेनूरी जन्य बेनूरी घोट बेनूरी आयो बुराक बेनूरी मदीने जे साईं जो अज खुदा मेजबान आ उते जल्दा पहुंचण मुहिंजे मोहम्मद जो शान आ ओ किथे मुल्क मदनीअ जो अरणावरे हो अल्लाह साहिता वयो जण हाणे गरम हो बिस्तर करो डो पे वयो वज़ू जो पानी एदी देर सा आया तकड़ा असां जो ईमान आ उते जल्दा पहुंचण मुहिंजे मोहम्मद जो शान आ ओ किथे मुल्क मदनीअ जो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा दोस्तों मां अर्ज कयो पे तो मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हकीकत जी खबर जिब्रील खे भी ना है अबू बकर सिद्दीक खे भी ना है मेराज वारी रात मदीने जे साईं लिबास जन्नते पातो आ जन्नते चा खोलियो पातियो जन्नते दस्तार बदिया मुझा प्यारा दोस्तों जिब्रील अमीन सामू बिठो आ मुझे हबीब फरमायो जिब्रील करीब आ जिब्रील जदे करीब आयो आ मुझे मदीने वारे मीर फरमायो जिब्रील यार तो भी जमाना डिठान मुल्क डिठान उसने यूसुफ जो तो नजारो कयो आ अज भला बुधा मां मुस्तफा जेड़ो भी तोखे किथे नजर आयो या न एड़ो भी आहे जो मुझे मिसल चई सके जिब्रील अर्ज करे मेराज में जिब्रील से कहने लगे शाहे उमम तूने तो देखे हैं जहां बतलाओ तो सही कैसे है हम रूहुल अमी बोले ऐ महजबी तेरी कसम आफाक हाँ गर्दी दम बहरे बुतावर जीदम बिस्यार खूबा दीदम लेकिन तो चीजें दी करे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह राए तो मशारिकल अर्दे व मगारिबहा ला राय तो मिसल मोहम्मद ऐ मुझा महबूब मदीने वारा जिता सजो उभरंदो आ जिते सज लहंदो आ जुनूब का शिमाल पूरी कायनात जो मां जिब्रील नजारो कयो आ पर तो मोहम्मद जड़ो मुखे किथे भी नजर न आयो। जिब्रील जो यो अकीदो आहे जेको तुंहिंजो मुंहिंजो अकीदो आहे सिद्दीक अकबर जो वो अकीदो आ जेको तुंहिंजो मुंहिंजो अकीदो आ 1,24,000 सहाबा जो वो अकीदो आ जेको तुंहिंजो मुंहिंजो अकीदो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां खुश नसीब आहियूं जो अल्लाह तबारक व तआला असां के एड़ो बेहतरीन अकीदो नसीब फरमायो। असां के पंहिंजे अमलन ते भरोसो न आहे मदीने वारे मीर जी शफाअत सिफारिश ते भरोसो आहे। असां जे अमलन ते को भी भरोसो न आहे आसरो उम्मीद आ कंहिंजी आ मदीने वारे साईं असां जो तो दस्तूर आ जॾहिं का मुश्किल ईंदी आ असां अल्लाह जे हबीब खे सॾींदा आहियूं।
अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह जामे करामत औलिया में लिखियो आ तो मुराकश में हिकड़ी माई साहबा रहंदी ही 90 साल उन जी उम्र हुई, पर हुन जो आदत छा हूंदी ही जॾहिं का मुश्किल घड़ी ईंदी ही परेशानी ईंदी ही तो अखियुनि ते हथ रखी चवंदी ही अगसिनी या रसूल अल्लाह, जिनजी सिंधी में माना थींदी या रसूल अल्लाह मुझी मदद फरमा, या रसूल अल्लाह मुझी मदद फरमा। मुझा प्यारा 90 साल उम्र 100 साल उम्र थिया माए वफात करे वैया, मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो वफात करे वैया, मिट माइट अजीज करीब दफन करे आया, मानू मरण खां बाद तकड़ कन तमाम खण खण वाई वात में मंज़ल कन मुकाम, लटे लोल लतीफ चे मुझा लटा कन लीलाम, पो मोट मदीने जा जाम आसी तुझे आसरे। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जदे मिट माइट माई के दफन करे विया, अल्लाह अल्लाह 3 ॾींहंनि खां बाद में कंहिं अल्लाह वारे ख्वाब में ॾिठो आ, फरमा लगा माई साहबा दे खबर, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तोसां कहिड़ो मामलो फरमायो आ। माई चवण लगी अल्लाह जो फज़ल आ, रब मूंखे माफ़ फरमाए छॾियो आहे। माई मूं त मौलवीन खां ॿुधो आहे कबर में मुनकर नकी रहींदा, उहे ज़मीन खे चीरींदा फाड़ींदा ईंदा, उन जे नक मां उन जे अखियुनि मां बाहि जा शोला निकिरंदा, तुंहिंजी कबर में कोन आया? माई फरमा लगी मुंहिंजी कबर में बि आया हा, ॾाढी दहशत सां आया हा, ज़मीन के चेरींदा आया, मां जॾहिं उन्हनि खे परे खां ईंदल ॾिठो आ, मां अखियुनि ते हथ रखे कबर में चयो अगसनी या रसूल अल्लाह, अगसनी या रसूल अल्लाह। 3 मरतबा मदीने वारे मीर खे मां सॾु कयो आ, माई फरमाते मां जो अखियुनि तां हथ हटाया मलाइक मूंखे नज़र कोन आया, मुंहिंजो दिल भर मोहम्मद मुझी कबर में बैठो हो। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे रिसाला, शान मुस्तफा, अज़मत मुस्तफा, अल्लाह जो हबीब चल हो। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो माई साहबा के मुझे मदीने वारे मीर फरमायो, ओ माई साहबा मां मदीने वारो मीर, मुझे आदत होंदी आ जेको सॾींदो आ मां ईंदो आहियां समर नजनी साण, आए हो त हिमायते तिन जो करे छेज छपर में, मुंहिंजो पुनल ईंदो पाण पो थींदी जरिहान लहज़े मंझ लतीफ चे, पिटैसी फरमाए तो मान का मिट संदोम, मुझो उधाई में सोचरो हशर वेल हिसाब में छदे ना बींदोम, पो सारे सॾ कंदोम मुझो कोई हारल के चधणी। अल्लाह रब्बुल आलमीन जे हबीब जा गुलाम हो, मदीने वारे साईं जो फरमान त रब पाक मूंसां वाइदो फर मुस्तफा मन सहबक व अहबक, जेको तव्हांजी सोहबत में रहियो, जेको अवांजी मोहब्बत में रहियो। असां सोहबत में न रहियासीं, मोहब्बत में रहूं था। सोहबत असाबन के मिली, अल्लाह ताला उनके वो मकाम नसीब फरमायो, लेकिन असहाबन जो जेको मसलक ऐं मजहब जेको हो, खुदा जो कसम रज़ाए मुस्तफा, यो त सबब हो जो जर फजर जी अज़ान ईंदी ही मानो मस्जिद ना वेंदा हा, अबू बकर सिद्दीक मुझे मदीने वारे मीर जे घर जे दरवाजे ते वेंदो, हबीब उथंदा अबू बकर नमाज न पढ़ी थी चा, या रसूल अल्लाह अल सुबह मर्दम बकार रवंद, निगाहे आशिकां बसुवे यार रवंद,
या रसूल अल्लाह अबू बकर जी ख़्वाहिश इहा है त पहिरीं तो मुस्तफ़ा जो दीदार करियां, उन खां बाद में अल्लाह जो फर्ज़ पढ़ां। उहो बि ॾींहुं आयो जो हबीबन करीमन फरमाए अबू बकर ॿुधा तुंहिंजी तमन्ना ख़्वाहिश छा आहे? अर्ज़ के राणा मुंहिंजी तमन्ना इहा आहे त अबू बकर जो अखियूं हुजनि तो मुस्तफ़ा जो चेहरो हुजे, सॼो ॾींहुं तुंहिंजो दीदार कंदो रहां, सॼो ॾींहुं तोखे ॾिसंदो रहां। पोइ भिटाए सईं तर्जमानी कई अख पेरीअ जे अख में ही आ कुठलन कम लाहे ॾिज लतीफ़ चए सिसीअ सुदो चम तोड़े निकिरे दम तब अख पेरीअ जे अख में। चेहरो अहिड़ो सलमान फारसी जॾहिं मुंहिंजे महबूब करीम ते पहिरीं नज़र पई ही अखियूं फाटी हुयूं, अख न पियो छुबे, अख न पियो छुबे। हबीबन सॾ कयो सलमान नज़रो हेठि कर, अर्ज़ कन लॻो सुणाए ॾो कजल अखियुनि में मारण जी निशानी, एॾो कजल अखियुनि में मारण जी निशानी, जिया बाज हो पखियुनि में मारण जी निशानी। मदीने वारे साईं जो अखियूं अल्लाह पाक अहिड़ियूं बनाई। अबू जहल जॾहिं ऐलान कयो हो तो जेको माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह मदीने वारे साईं के शहीद करे अचे उनके 100 उठ भी ॾींदुसि, पंहिंजी धीअ जो संग भी ॾींदुसि। त हज़रत अमीर उमर रदी अल्लाह ताला अनु जेको उन वक़्त अञा हज़रत कोन बनियो हो, उथी बीठो ची इहो कमाऊं कंदुसि। तेरे हबीबन करीम जे साम्हूं आयो मदीने वारे मीर फरमायो उमर छा भला तुंहिंजे ईमान आणण जो अञा वक़्त कोन आयो? हथ मां तलवार किरी पई, उते जो उते कलमो पढ़ी मुसलमान। हफ्ते खां बाद में हज़रत सैयदना अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु अबू जहल सां मिलियो। अबू जहल जो उमर यार तो ते अफ़सोस है, छो ची मूं 3500 माण्हू जमा कया, तोखां इहो कम न थियो आहे, तूं के ॿिए खे चवे। हज़रत अमीर उमर पंहिंजी दिल जी ॻाल्हि ॿुधाए, पाण फरमाए त अबू जहल खुदा जो कसम आहे मुंहिंजी दिल रती बराबर भी रसूलुल्लाह दा माइल कोन हुई, रती बराबर भी मुंहिंजी दिल में नबी पाक जो न अदब हो न मोहब्बत हुई। पर जॾहिं बारगाहे रिसालत मां में मां पहुतस, मुंहिंजी नज़रनि जॾहिं रसूलुल्लाह जो दीदार कयो त पोइ मां नज़रनि जो शिकार थी। अबू चल जो उमर सोची हाँ पर मैं तो अखड़ियुनि खे कयां छा मां, कलोर करे आयो सजणनि खे ॾिसी पंहिंजो मजबूर करे आयो, अखड़ियुनि खे कयां छा मां, कलोर करे आयो सजणनि खे ॾिसी पंहिंजो मजबूर करे आयो। दोस्तों गाल मुकम्मल करा अर्ज पे कयो त हजरत साद बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह के अर्ज कयो राणा मुंहिंजी अम्मा वफ़ात करे। मदीने जे साईं इए न फरमाए तो ज़ैद साद हां तो छा थो करे, मरी वई खत्म, मर गया मरदूद न खत्म। हुजूर साईं इए न फरमाए, बल्कि पान करीमन फरमाए तो सादा तू पानी जी खैरात कर। जे कदे सोचण जी गाल हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा, अल्लाह तबारक व तआला जी जात बा बरकात मुखे पढ़ायो ऐं रब मुखे पढ़ाए करे वरी पूरी कायनात जो अल्लाह पाक मुखे उस्ताद बनाए करे दुनिया ते मोकलियो है।
अल्हम्दुलिल्लाह तव्हां अहले शऊर आयो, अहले इल्म आयो, दीनी या दुनियावी तालीम तव्हां जरूर हासिल कई हूंदी। कॾहिं भी उस्ताद पंहिंजे शागिर्द के गलत चीज न ॿुधाईंदो आहे। उस्ताद हमेशा उहा शइ ॿुधाईंदो जंहिंमें शागिर्द जो फ़ाइदो हो। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु के दस ॾिनो त साद पानी जी खैरात कर। ये इन गाल जी हबीबन करीमन वज़ाहत फरमाई त मरहूम जे ला मैयत जे ला जिंदा जेको अमल कंदो आ वो फुजूल या ज़ाया कोन थींदो आ, बल्कि कब्र में उनके फायदो पहुचंदो आहे। पो हजरत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ो खूह खोटाए उन जे मथां तख्ती लॻाई, हाज़ल बिइरु लि उम्मे साद। ही जो को खूह आ वो हजरत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अम्मा जी ईसाले सवाब जे लाइ आहे। प्यारा दोस्तों, शाह अब्दुल अजीज मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह जिनजो तफसीर अजीज या गैर मुतनाज़े शख्सियत आ, असां तो उनके ही मञूं था, पर वहाबी देवबंदी अहल हदीस भी उनके मञींदा आहिनि। शाह अब्दुल अजीज के उन पंहिंजे तफसीर अजीजी में लिखियो आहे, पाण फरमाता हिकिड़ो माण्हू मूं वटि आयो, अर्ज़ कई साईं मुंहिंजी आदत आहे त हर जुमे जी राति पंहिंजे तौफ़ीक़ मुताबिक़ खैरात कंदो आहियां पंहिंजे माउ पीउ जे ईसाले सवाब लाइ। पोइ कॾहिं लंगर पचाईंदो आहियां, कॾहिं मानी, कॾहिं बिरयानी, कॾहिं फ्रूट, कॾहिं टाफियूं वठी ॿारनि में विराए छॾींदो आहियां जेतिरी तौफ़ीक़ हूंदी आहे। पर हाणे सुभाणे जेका जुमे राति अचे पई, मुंहिंजे खीसे में रुपयो कोन्हे, न मूंखे किथां मिलण जो आसरो आहे। ईंदो आहे न कॾहिं कॾहिं अहिड़ा हालात थी वेंदा। पोइ साईं जेकॾहिं आउं कर्ज़ खणी ख़ैरात करियां त इहो जाइज़? पंहिंजा माण्हू कंदा कर्ज़ खणी वॾो जलसो कराए, वॾा वॾा माण्हू घुराए, मानी त थी वई, ख़ैरात थी वई, पुछां दुकानदारनि जी फोन जे पुठियां फोन, अड़े पैसा तो कोन ॾिना। अहिड़ी ख़ैरात करणु नाजाइज़ ऐं हराम आहे। उधार खणी करे, कर्ज़ खणी करे जेका ख़ैरात कजे थी उनजो सवाब कोन पहुचंदो। छो त उहो जेको तव्हां ख़ैरात कई न, जेको तव्हां ख़र्च कयो, उनजा तव्हां मालिक कोन, उनजो मालिक दुकानदार। खैरात करण जो उहो हुकुम आहे, उन सूरत में हुकुम आहे जॾहिं अल्लाह से अव्हां खे तौफ़ीक़ ॾिनी आहे। जेकॾहिं कुझु बि न आहे, तव्हां खैरात नथा करे सघो, तव्हां घर में जेका मानी पचायो था, पंहिंजे बच्चन के खारायो, उन में माउ पीउ जे ईसाले सवाब जी नियत करे छॾियो त अल्लाह पाक उनखे बि ईसाले सवाब में शुमार फरमाईंदो आहे। अफ़ज़ल ऐं आला सदको इहो आहे जेको इंसान पंहिंजे बच्चन ऐं घर वारी ते ख़र्च कंदो आहे। अफ़ज़ल सदको इहो आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे दीन मतीन जो शऊर ऐं सम्झ नसीब फरमाए। इहो लाज़मी कोन्हे की तो साईं फरमायो तो बाबा जेकर खैरात तोखे करणी आहे त कर्ज़ खण त जाइज़ ई कोन्हे की कर्ज़ खणी खैरात करणु। जी साईं पोइ छा करियां? पाण फरमायो हींअर गिदरनि ऐं हिंदाणी जी मौसम आहे, बाज़ार में वञ, माण्हू गिदरा खाईंदा, हिंदाणियूं खाईंदा, उनजा छिलका खलियूं वग़ैरह उछलाईंदा, उहे खणी पोइ धोई पाक साफ़ करे के बुखायल जानवर के खाराए पंहिंजे माउ पीउ जे ईसाले सवाब जी नियत करे छॾ। अल्लाह गनी। वो बाज़ार में वियो, गिदरा हिंदाणी जो खलियूं जमा करे वॾी भरी ॿधी खणी आयो, उनखे वांटर ते वेही धोई साफ़ करे शहर खां खणी ॿाहिरि वियो तो उनखे जानवर कोन मिलियो। हिकिड़ो बीमार बुखायल गधा उनखे नज़र आयो, उनजे साम्हूं रखी वो गधा सभु खलूं खाई वियो, पान टवाल खणी हलियो आयो। राति जो सुतो त माउ पीउ जी ज़ियारत नसीब थी। मां भी खुश आ, बाबो भी खुश आ, दुआऊं पिया ॾिनो, पुट अल्लाह तोखे ख़ुशि रखे तो असांखे जन्नत जा गिदरा ऐं हिंदाणियूं खाराए। अल्लाह से नुक़्ते नवाज़ आहे। प्यारा दोस्तों बुज़ुर्गो, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत तव्हां असां सभिनि खे मदीने वारे साईं जी सुन्नत ऐं शरीयत जी पाबंदी नसीब फरमाए। ये जेके ईसाले सवाब में भी जेको कई अहिड़ियूं चीज़ूं आहिनि जेके असां अंदर
सरायत करे वियो आहे असांजे मुआशरे अंदर। हाणे असां इन शइ खे लाज़िम भी बनाए छॾियो आहे त भई टीजे जो ख़त्मो लाज़मन करणु लाज़मी न आहे बाबा। ॾह जो ख़त्मो लाज़मी न आहे, 40 जो ख़त्मो लाज़मी न आहे। ऐं ॿियो वरी असां सिंधियुनि में इहो त भई 10 जे ख़त्मे में 10 ॾींहं लाज़मी पूरा थियनि, इहो बि न आहे। भाई ईसाले सवाब करणो कॾहिं बि तव्हां करियो, जेतिरो बि तव्हां करियो। इहो थोड़ी आहे मौलवी ईसा सुमरे के कराची मां घुरायो त सवाब मिलंदो, न त सवाब कोन मिलंदो। ईअं न आहे। तव्हां पंहिंजे बच्चनि ते ख़र्च करियो।